नाज़दीन जमियत उलमा इस्लाम ज़िला कंबर शहदाद कोट जी ज़िली तंज़ीम इंसार ज़लाम जे समूरनि ज़िली मौरनीन ऐं ज़िले जे सभिनी तारकनि जे सालारनि जो गॾियल इजलास मुदरसा मज़हरुदा वगण में ज़िले सालार क़ारी मोहम्मद अस्मान माग़री साहब जी सदारत हेठि मुनाक़िद थियो। जमियत उलमा इस्लाम ज़िला कंबर शहदाद कोट जी ज़िली तंज़ीम इंसार ज़लाम जे समूरनि ज़िली मुआविनीन ऐं ज़िले जे सभिनी तालुक़नि जे सालारनि जो गॾियल इजलास मुदरसा मज़हरुदा वगण में ज़िले सालार क़ारी मोहम्मद अस्मान माग़री साहब जी सदारत हेठि मुनाक़िद थियो। इजलास जी बाक़ायदा शुरुआत तलियावत कलाम पाक सां कई वई। इजलास में मेहमान ख़ास जमायत इल्मा इस्लाम ज़िला कंबर शहदाद कोट जी ज़िली अमी मौलाना गुल मोहम्मद इनक़िलाबी साहब ख़ुसूसी शिरकत कई ऐं इंसार इस्लाम जी तंज़ीमी सरगर्मियुनि बाबत अहम हिदायतूं ॾिनियूं। इजलास में सॼी ज़िले अंदर इंसार इस्लाम जी तंज़ीम खे वधीक फ़ियाल ऐं मज़बूत पाइण, हर तालुक़े में सालारनि जे अन में वाधारो आणण ऐं मरकज़ी तोड़ी सूबाई क़ादत जे हिदायतनि मूजिब 63 रज़ाकारनि जी फ़हरिस्त तैयार करण बाबत तफ़सीली ग़ौर विचार ऐं सलाह मशवरा कया विया। इजलास में इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो त तंज़ीमी निज़ाम तरबियत इत्तिहाद ऐं मैदानी अमल में तैयारी खे यक़ीनी बणाई इंसार इस्लाम खे हर सतह ते वधीक मुनज़्ज़म, फ़ाल ऐं मुसर बणायो वञे जीअं तंज़ीम जी ज़िम्मेवारियुनि खे बहितर नमूने निभाई सघे।